कायद अवाम ने अपने जान का नजराना पेश किया। मेरे 2 भाई शहीद हुए हैं। जो अवाम की तकलीफ है वो मेरी एशिया जी अजीम लीडर मादरे जमहूरियत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के 27 डिसंबर योम शहादत जे मौके ते खिराज तहसीन पेश कयूं था ऐं जुर्म खां नफ़रत ऐं इंसानियत सां प्यार कंदड़ ज़िले खैरपुर जो SSP जनाब रोहेल खान खोसो ऐं सोबोदेरो पुलिस स्टेशन जो SHO अब्दुल जब्बार मेमण के ईमानदारी सां फर्ज़ अदा करण ते संदन के सलाम पेश कयूं था। पारां कुर्बान अली शाहानी, वॾो मुंशी सोबोदेरो ऐं गुलाम रज़ा मेमन। विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 डिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे।